अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ल इंसान व अल्लमहुल बयान वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल इंस वल जान। अम्मा बाद, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वजाहिदू फिल्लाहि हक़्क़ जिहादी वज्तबाकुम वक़ाल तआला फ़ी मक़ामिन आख़र इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। सदक़ल्लाहुल अज़ीम। वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम तबर्रकतु बिल कुरआन फ़इन्नहु कलामुल्लाह व ख़रज मिन्हु। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बावाज़ बुलंद मदनी सरकार दे दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व हबीबना व मुर्शिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व बारिक व सल्लिम। अर्शन मथे अरबी वयो बलगलो ला बिकमालिही। ॾाढियां त जो सुभान अल्लाह। कुझु कुझु त प्यारे वाह वारनि जो पतो हलाल कयो। ॾाढियां त जो सुभान। चए तो अर्शन मथे अरबी वयो मेराज वारी रात सतई आसमान हेठ मिठो मोहम्मद मथे शरीकुल कलाम हेठ मिठो मोहम्मद मथे रब रब हेठ मिठो मोहम्मद मथे जन्नत हेठ मिठो मोहम्मद मथे सवा लख नबी हेठ मिठो मोहम्मद मथे। प्यारे वाह ने जलसे ते अचण वारा रब जो कसम जिब्रील हेठ मोहम्मद अञा मथे पियो। नारे जोर सां शान मोहम्मद मुस्तफा। नारे तकबीर। जदो अर्शन मथे अरबी वयो बलगलो ला बिकमालिही सारो जहान रोशन थियो। अल्लाह साजे नबी के अर्श ते घुरायो जन्नत बन गई जन्नत सिंगारे पूरा तराना पियो गायन अर्श ते चिरागा सवा लख नबी इस्तकबाल में जिब्रील दरते मलाइकन पूछो रब खैर ताए जे मोहम्मद अर्श जे दौरे दे पे अचे। जोर से अब आज सकर में रोडन ते छटकारियों की जन खैर ताए साईं क़यामत अली साथ हो अचे। मेहमान वडो इंतजाम वडो मेराज वारी रात मेहमान हो मिठो मोहम्मद मीजबान हो रब पान। तो रब इंतजाम भी ओढ़ा गया। अब रब पैगाम ॾिनो त नबी के को मुल्लो मौलवी नथो घुराए सके। नबी के घुराए त रब रहमान घुराए। जवर जिब्रील जेड़ो कासिद आ बुराक जेड़ी सवारी आ सवा लख नबियन जी जमात मोहम्मद जे इस्तकबाल। हाय सारो जहान रोशन थियो कशफत जाद जमाली वसपू सोहणे जो सब सुठो खाइण भी सुठो पीअण भी सुठो मुरकण भी सुठो हलण भी सुठो। से अब्दुल हमीद जे जलसे ते अचण वारा मोहम्मद जो सुमण भी इबादत है। नबी जी निंड भी असा मुलन वारी निंड थोरो या गोगरे या ठका वजड़ो जनरेटर भी हले न निंड भी इबादत है। चौथा अखियों निंड कन दिल रब जो जिक्र कर सारो जहान रोशन थियो कशफत जाब जमालिही वसपो सोहणे जो सब सुठो हसनत जमीओ खसालिही। मोमिनो सभई दिल सा पढ़ो सल्लू अलैहि। 27 रजब मेराज वयो काई रजब हे जे जो 27 रजब सयूं चाड़जो हलवो चाड़जो 27 रजब ते नमाज मिली हुआ याद कोन है का सयूं याद है हलवो याद 27 रजब मेराज वयो एड़ो रुतबो कह नबी जो न थियो जुती पेरन में मथे अर्श गोयो। केडो कुर्ब थियो आ कुर्बदार मथा अबल नो अल्लाह जो ये मन जांदा मां त आयो ही भेटाई जे दरगाह तो आया सोनो लतीफ भेटाई घोट चे तो अवल ना अल्लाह जो जेका गाल असा देवबंदी दा कयो ना वो आई भेटाई कया असा चो था पहलो नंबर अल्लाह जो कलमे में पहलो नंबर सबे गाला कलमे में पहलो नंबर कलमे में पहलो नंबर आजान में पहलो नंबर तकबीर में पहलो नंबर नमाज में पहलो नंबर
कुरान में पहिरियों नंबर, कबर जे पुछाने में पहिरियों नंबर। असां ता चो मुला हलवो खाई नंबर न मटा। अवल ना अल्लाह जो हिए मंज हंडा पाए पांध गिची में दो डमर बख्शा का वड़े गुस्से कूड़ा का पांजी जान बचा। पर इश्क अरबी जाम सा रखी नीह निभा। अरे मिठो नाम मोहम्मद जो रग रग मंझ रचा। सैयद जो कामिल करबला में आया जो अमीरा, करबला में आया नमाज में कामिल, जिहाद में कामिल, सखा में कामिल, सब्र में कामिल, ईमान में कामिल, तकवा में कामिल, तबलीग में कामिल। करबला वाला मोहम्मद के दीन में क़यामत तक कामिल। क्या होया? कामिल आमिल न, आमिल माना तावीजी 500 तो दे कम करे दे पक्को। मोलो पान वते तो सचो खाइंदो तो घकम। कामिल करबला में आया अज अमीर, वे ही वेरन सामो हयाऊं ते तीर। पर इया हुई तकदीर अली जे औलाद। वो है कांदा हबीब सी मोहब मिटा मंजार। अल्लाह भेजाया मोहम्मद जे यारन के सलाम तो कर। तो हुआ है कांदा हबीब से अल्लाह बिटाई तो चे मोहम्मद जा यार। मोहम्मद सा बदर में गड्ढा, ओद में गड्ढा, कंदक में गड्ढा, हुनैन में गड्ढा, गार में गड्ढा, क़यामत मजार में मोहम्मद जे बाकर में सता जाए। नबी तो जे गड्ढा, कुरान तो जे गड्ढा, बिटाई तो जे गड्ढा। इन कूड़ी तारीख पढ़िया रोहड़ी वाले बजी जा पिणे दिठा भाजी वे आजो रोहड़ी जा। ओ मोहम्मद जा यार तो के पंहिंजा यार वणंदा किन्ना चिब्बा सिंह पई वहे मुंहिंजो यार। ओ मोहम्मद जा यार। नारा तकबीर, शान मुस्तफा, शान सहाबा, शान अहल बैत। नारा तकबीर। वाहे कांदा भी बसे मोहब मिटा मंजार। सिद्दीक सादिक सिद्क जो सरदार सरदार, उमर अदालत गुरु, उस्मान इज्जत दार। कादर पंहिंजे कुदरत सा कया अली सा इकरार। पर ज़ुमरदी जिनसार हसन मीर हुसैन। अल्हम्दुलिल्लाह प्यारे वा मदरसे जे न सालाना इज्तिमा में असांजे बिरादर मुकर्रम इंतहाई भाईरन जोड़ो दोस्त सैयद अब्दुल हमीद मार साहब जे दावत सालाना इज्तिमा में हजरत शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे दरगाह दा तमाम लंबो चौड़ो सफर करे इन इज्तिमा में शिरकत जो मौको मिलो। कमकार जे मौसम के बावजूद हेडो अजीम इज्तिमा यो इन गाल जो बयन सबूत है तो इन धरती ते इनकलाब इंदो, जालिमन जी सत्यानाश थींदी, मजलूमन के उनन जा हक मिलंदा। इन धरती ते मोहम्मद जो कुरान जो कानून वापस दो। भाई भाई तबला करे जो भाई तकबीर। जमीयत उलमा इस्लाम। नारा तकबीर। याद रखो हुक्मरानो मता ये समझो असां डॉक्टर खाल के शहीद करे रत में बेजारे रब दे रबानो क्यों मरना फसरा मानते खुद के समला कया। जमीयत चक्कर कुना माच करे बेंदा मायूस थी वेंदा डिगे वेंदा। ना 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 जमीयत चौथा रत जे आखिरी कतरे ताईं दीन के दुश्मन से लड़ता रहंदा। मदरसा बंद क्यों, मदरसा बंद क्यों, मदरसो मुल्क पे मुला दहशत गर्द हैं। मुला नौजन जो जनाजो केर पढ़ंदो मुला दहशत गर्द। चाचा क्या मतलब जा दहशत गर्द मुला कोन दहशत गर्द 90 वारा ताई जातो असले जो टक्को पियो लग है इन मुत्तहिदा जे सरबरा चलो लाल मस्जिद जा बुनियाद खत्म कयो, मदरसन जे खड़ा ऑपरेशन कयो, अमेरिका जे दुश्मनी वजरमान खैया है बोझ अज खुदा तो के सजा पियो दे। वजरमान जे खड़ा
तो ज़बान इस्तेमाल कई, मस्जिद के खिलाफ ज़बान इस्तेमाल कई। अजो लंदन में वागु वारा लुड़क पियो आ रहे कज़ालिकल अज़ाब वला अज़ाबुल आखिरत अकबर। मोटिया 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 माफी वट मौलाना का ऐलान कर। सियासत में इमाम आए तो मौलाना फजल रहमान आए। कायदे जमीयत हजरत मौलाना फजल रहमान। नारे तकबीर। नालो ना है हाने तो मौलाना फजल रहमान जी करामत ॾिठव। सेनेट जो डिप्टी चेयरमैन अब्दुल गफूर हैदरी डिप्टी जे रब चो तहां कुझु नथा कयो, हाणे पंहिंजी कुदरत थो ॾेखारे। हिकिड़ो अलाह जो कानून ॿिया रब जी कुदरत। हा डिप्टी चेयरमैन असांजा वोट सेनेट में कुल 7 पर नवाज शरीफ भी चए सलाम दे फजल रहमान, ज़रदारी भी चए सलाम दी फजल रहमान। 7 वोटन दे सेनेट जो डिप्टी चेयरमैन पंहिंजो कराए। तहां त नथा मुड़सी कयो। इलेक्शन में को आलम भी है तो मुल्ला चढ़ंदा हुए ही कोन ऐं चढ़िया त लहंदव ठुप कोन। मां कुर्सी जी गाल तो क्या मता ॿियो कुझु समझो। सिंधी ॿोली अहिड़ी ने भागिया छा कयो मुल्ला भास्कर सिर्फ जो रूप में ही दे जो बंदी मुकाबलो कना मुझे के रूप में ही दे जो बंदी मुकाबलो कना कतन बहुत जो इनकार करे जो बंदी मुकाबलो कना सहाबत तबर्रो करे जो बंदी मुकाबलो कना मदरसन के खिलाफ एक्शन करन दे जमीयत जा जोता फजरामान चकार कोना तो जो रस्तो रखीदा इन मुजाहिदन के रब पैदा ही न करे कयो क़यामत तक मोहम्मद के दीन ते चौकी इदारा जमीयत उलमा इस्लाम। नारे तकबीर। ही खलकत ॾिस मुला खुटंदा कोन ठगा बीठा आहिनि पुलिस वारा असांजे मदरसे में। मुला माल काॾां जा आणियो मुंहिंजो अचो ॿीहर तव्हांजो शराब बंद करा, जुआ बंद करा, चोरी बंद करो, दहशतगर्दी बंद करो, कायम अली साहब मदरसा बन गया। ये अमेरिका ना है, ये यूरोप ना है, ये तुर्की ना है, ये मिस्र ना है, ये अलजायर ना है, हुक्मरान ना है, ये अमेरिका के पैर कौन नलीदा से पाकिस्तान मोहम्मद के गुलाम के धरती है। नारे तकबीर। शान मुस्तफा, शान सहाबा, जमीयत उलमा इस्लाम। नारे तकबीर। इनके मदरसन ते एतराज केड़ो है ता डॉक्टर कोन था पैदा कयो असा ते एतराज ही होतन इंजीनियर कोन था पैदा कयो असा ता के कदे चो था डॉक्टर ही ना अब अब्दुल हमीद कदे चो था डॉक्टर असा ता के जो हाफिज दींदा से असा ता के जो कारी दींदा से असा ता के जो मौलवी दींदा से असा ता के जो मुफ्ती दींदा से असा ता के जो जुम्मे पढ़ाने वाला दींदा से असा ता के जो जनाज़े निकाह पढ़ाने वाला दींदा से खुदा जो कसम मदरसन वारन कमा हक हो हक अदा कयो कौम का रुपयो रुपयो वठी हर साल इन स्टेज जे तो के हाफिजन दी दस्तार पई मिले केड़ो वडो इज्तिमा वा हिकड़ो मानू त चए से रमजान शरीफ अचियो असा रोहड़ी मदरसे वालो प्यारे वाह हाफिज अब्दुल हमीद अगे हाफिज गोर अगे मिनतू क्यों थे पहले रमजान अचिया असा के गो हाफिज जो तरावी पढ़ाए मिनतू कयो सो कोन दिनो नेठ असा अलम तरते गुजर गयो आए कोई मानो चे रमजान में हाफिज साली न तो पे हिकड़े हाफिज के दावत दे रेल मुलन जी चका हटे इन जे करे असांजा मदरसा जने ठया न पहिरों मदरसो दारुल उलूम देवबंद उन में पहिरों शर्त असांजे बुजुर्गन केड़ो लिखियो त सरकार कुत्तीअ खां रुपयो बि न वठियो हां तू त चवंदो न अंग्रेज जी टिकी नजर आ रोहड़ी में रेलुन जी लाइन विछे अंग्रेज जी टिकी नजर ना आहे असांजे बुजुर्गन जी टिकी नजर
अंग्रेज कुत्ते दा संगे पट्टी केड़ी पड़ियो अब 420 अंगो खराब या अंग्रेज गाल होला या ईसा 420 अंगो खराब सीएन जी भरायो रोड़ियो मा 420 लिखी दिया ना सीएन यारो छाजो अंक पे सा डाडो खराब या तो 2 रुपया वधाए छो जा पैसा या अंग्रेज कुत्ते ईसाई गाल होला या 420 अंगो खराब हालांकि जडे असा जो मिठो मोहम्मद कायनात में जाओ हो ना तमल 4 लगी 20 मिनट था दादा जोना दादा सुभान अल्लाह जोर से बोलो ना मुसलमान के अंग्रेज कुत्ते या पट्टी पड़िया 420 अंगो खराब हुजूर सैन जमाने में गए ईसाई बादशाह मस्ती पे गए हुजूर फरमा खालिद लब्बैक या रसूल अल्लाह हजरत खालिद फरमा मन्यो इन ईसाई दा मुकाबलो कर से फौज खपे फरमा मुझे जमायत मा 420 मानू वठी वन 420 खालिद मन्यो इन के 3 गालू पेश करे चाओ के पहलू चवेस त कलमो पढ़ तू असा जो भाव आ पहली गाली है पर जे कदे कलमो नथो पढ़े ना त पो उनके चवेज भले ईसाई हुजो पर अल्लाह असा जो हुंदो कानून असा जो हुंदो हुकूमत असा जी हुंदी भले काफर हुजो जिसो दे टैक्स दे कानून मुसलमानन जो हलंदो हुकूमत मुसलमानन जी हले सो त बादशाह मेरा बदाबो रखियो हां हजरत उमर से 5000 मस्जिदों ठहरायूं 5000 हिन सान हुकमरान हेतरी मस्जिद बिठाई आ नुसरत पारक बेनजीर पारक भुट्टो पारक बिलावल जी तो बेचारे जी जाती मटाए छड़ी तो बिलावलो भुट्टो जरदारी इन गरी सीएन जी किट लगला बिलावल अज तई तारीख में के मानू जो बस आचू कोन सवाए न बादशाही हुक्म में असला हाँ गवर्नमेंट ऐलान क्यों ना 26 फरवरी जगह पहिरियों पंहिंजो सिमो वेरीफाई करायो न त समझो था पाण 26 का पो आजा मेरे बालवा तेरा इंतजार है मनो मोबाइल जे दुकान ते रोड़ी कतार लगी पे जेको पियो घर निकरे अंगूठो कढियो था जल दब हाने मां हैदराबाद पंहिंजे सिम वेरीफाई कराने में उते किराड़े के खणिया वेल ते हथ पे ढकन सपा वाइब्रेशन सपा मुझो चाचा तो में तो कुछ कोने तो ने अंगूठे जा निशान ही रही है जे ना वरी भी कोशिश करे गवर्नमेंट असा जी हुकूमत अचे पोइ ॾिसां तू नमाज न पढ़ जा जो तो तरसा तहज्जुद न पढ़ियो नमाज न पढ़ंदे अंधन जी राजा बस कर मुसलमान लाए नमाज जरूरी है नमाज जेका जे जरूरी हो जो न मा हाथ न कढबो केडी भी गर्मी हो जे पटको लाए जे गर्मी अन्या भी गर्मी खमीस लाए अन्या भी गर्मी गंजी लाए पर केडी भी गर्मी हो जे जे काई च जरूरी है मुसलमान लाए नमाज जरूरी है हुजूर फरमा खालिद लब्बैक या रसूल अल्लाह मने न के चल कलमा पढ़ तू असा जो भा जे नथा पढ़े हुकूमत असा जी तस्लीम कर कानून असा जो हुंदो ला असा जी हुंदो हुकूमत असा जी हुंदी जिसो दे टैक्स दे भले ईसाई तेरा जे ना त पो मुर्स जो मुकाबलो तलवार फैसलो कंदी मैदान में था अची जो हुजूर जे साहबा तलवार हलाई चलो चलो तलवारू टकराए जन जे झुड़ में खिवण थियलंदी चिमकाटे चिमकाट चिमकाटे चिमकाट उहे साहबा ईसाईन के पत्थर आया जो अज ताईं ईसाई ज़लील अथव वञी सखन मां पुछो नालियूं केर साफ़ कंदा आहिनि ईसाई ईसाई अज ताईं ज़लील इन ही हॾाल मशहूर कई त 420 अंग खड़ा अंग्रेज कुत्ते जे पोया न लगो असा के जान मिली मोहम्मद जे सदके माल मिलो मोहम्मद जे सदके औलाद मिली मोहम्मद जे सदके कुरान मिलो मोहम्मद जे सदके ओ प्यारे बात अब्दुल हमीद जे जलसे थे अचन वाला खुदा जो कसम ईमान मिलो मोहम्मद के सदके मिले नारा तकबीर शान मुस्तफा नारा तकबीर
बाबी बजे बंदगी बेकार। घरन में कुरान आने हो अब वे भला बम बदल दई है असा शिरक बिदतूं गलत कमा सुखा हलवे दी पाटियों मुका बनते छोता करो रन्नुन जे जमण ते असा जो रिमोट इन वटा ये जो बटन जो हनन त मुड़ सके जनवरी में पगार न तो हाने एकड़े हमरा शादी के साल में जेड़े घर पहुंचे थ्रेसर चालू रन माजी भातो करे जा एकड़े जो घर आयो जोना चुप के मिलिया चप्प भी बिकुल चप्प ही न पे खोले पुट खां पुछे माने माठ कया छो जे अम्मा मोगे जो सुर्खी खणी दे मां भुल में एल्फी खणी दे अम्मा पकड़ खणी चप्प खोले क़यामत ताई चुप अम्मा त याद अचे तो ओह रब जल ओह इना ते ना ओह कुल वाला ओह सहरा सब याद दंद तरण लजा मोत दंद भले में जे किले ठोकड़ जड़ा पांजे घरन में दीन आनियो हजरत पीरान पीर महबूब सुमानी अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जे जाओ थोड़ो वड्डो थियो पांजे मां के जे अम्मा मोकल दे तो मोहम्मद जो कुरान तो पढ़िए चा डालियां छो ना जाओ जोर सा बुलंद आवाज से और आवाज से तो मां छा जो बच्चा मां तो के पान का तो परे करे सकांदी पर मोहम्मद जो कुरान का तो के परे न करे सके माँ भली बच्चा भला माँ बीबी मरियम जड़ी बच्चो ईसा अलैहिस्सलाम जड़ो माँ अम्मा हाजरा जड़ी बच्चो हजरत इस्माइल जड़ो माँ अम्मा आमिना जड़ी बच्चो मिठे मोहम्मद जड़ो माँ अम्मा फातिमा जड़ी बच्चा हसन हुसैन माँ भली बच्चा भला बाकी माँ होजी खैरा जड़ी तो पुट हुंदा खूनिया जड़ा ये आसा वाला पोड़ा टेटे कला का होटल दे बेटा खैरा जैसे जो है बिचारी तो जब भले जड़े मायरो बच्चन साले हन है मुबारक आप देखे अम्मा के जंगा बच्चा प्यारे व्याह मदरसे में कुरान जो आप था दस्तार बंदी थी है प्यारे व्याह मदरसे में आज सुबह जो कुरान शाम जो कुरान रात जो कुरान मंगन जो कुरान कुरानी कुरान खुदा जो कसम कुरान थे करे रब अज़ाब जा कक्कर हटाए दो जी हमें जायूं जो कुरान के चौथा जवान मदरसा बन गयो जो असा कुरान मा हथ कढाइन असा अबा पुट घणा दी पंज वडो छा कंदो डॉक्टर आ नंढो इंजीनियर आ उन खां ब नंढा वो मेडिकल कॉलेज सखर पढ़ंदा आहिनि अन्या नंढो वो केजी में हो या केजी न है कैची कुरान ॿारनि खे कुरान पढ़ाया मुला थियनि बुख मरनि या अंग्रेज कुत्ते असांखे पट्टी पढ़ाई आहे सुभाणे तव्हां ऐलान कयो सकर जे फलाणे चौक ते बेरोज़गार मुला बि गॾु थियनि अंग्रेजी पढ़ण वारा बि गॾु थियनि पहिरियों ॾिसूं त तव्हां घणा आहियो या असां घणा असांजा जे 4-5 ईंदा जंहिंजी मथों ई फिटल हुई बेरोज़गार अंग्रेजी पढ़ण वारो एॾो गॾु थींदो जो ट्रक भरे वञी दरिया में उछली मुला तहां जो बेरोज़गार असां आयो असांखे मेहणा न ॾियो ऐं मां चवां जेतिरो मुला कम था अचनि एतिरो खुर्शेद छा बि कमु कोन थो अचे हा ॻाल्हि कबी सिधी भले मूंखे ॿीहर न घुराए ॼमूं था त पाण खां असां ॾियूं कॾहिं खुर्शेद छा खे फोन कई मूंखे पुट असांजे हैदराबाद में जमा जो गोठा उते नवीद कमर पीपीए जो मरकजी अॻवाना वो आयो तो छोकिरे खे पुट ॾियाओ वोंटरो हुनजो साईं सैयद आहे हिनखे कन में बांग त ॾे कि बांग मुला ॾींदा अचे पोइ वोंट बि मुला वठंदा तूं हल त ॼमूं त बांग असां ॾियूं वरी वॾा चो त निकाह पढ़ी मज़ा असां वठायूं वरी जे मरो था तो पुट भी परे भी जान असा बाल्टियूं भरियो हाने बेचारे हिकिड़ो वॾेरो मरियो उनजो पुट मांखे वठां हल बाबे खे तड़ ॾे मां छा लाइ तड़ ॾियां वाच तो कई मोबाइल तो कई पैसा तो क्या गाॾी पिणे वारी तो कई तड़ मां ॾियासि छो मूंखे भउ थो थिए पिणे या को रूसी ट्रैक्टर आहे या तो ते चढ़े तो चोके पाउ तो
वरी कावड़ के मुलन दे हाने मां सखर मां आवाज करे मोटो नौशरे भाई पास दे गलो पोड़ो मुलन के गाड़ी में छोड़ सुबह जाने अन्नो न पानी मुझे बां का बद मुझे चाचा सा दो के सुबह सा थ्रेशर चालू गई थी छो जे हाने मुझे बाबो मरियो के मुल्ले के हम तड़ देन ला निभा के मुखा 100 रुपया वतो 100 रुपया वते गाड़ियों ने तड़ देनो सवलो आजा आलम ईमान जा चौकीदार था मन अकरम आलमन फकद अकरमनी जे आलम जी इज्जत कई जण मां मोहम्मद जी इज्जत कई हाय आलम हटवारा ना असा जो डॉक्टर खालिद सईद रहमतुल्लाह अलैह फरियाल टालपुर जे मुकाबले में भी हंदो फरियाल सरदारी जी भेणा इन गुजरल इलेक्शन में एजू आशुदा पूरी सिंध में पीपीए जो टिकटू सूबाई हो जन या विभागी हो जन वो फरियाल पाण बराई दिया है मौलाना फजल रहमान के सरदारी मिनतो कयो तमा डॉक्टर के सेनेटर कनो पुटन के बाहर मुल्कन जो सफीर कनो है डॉक्टर खालिद के जाओ मुकाबले में नाच है मां कुर्बान बन जा डॉक्टर खालिद सही तुझे गैरत तुझे जरत तुझे अजमत जे मां सेनेट रखे जुत्ता ज नौकते उड़ाया है खालिद क़यामत ज़ालिमन जो मुकाबला कंदो रहा शहीद अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो शहीद अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरे जी जुर्रत के नारे तकबीर हाने असा 28 दिसंबर ते बिरछा में जलसो करायो डॉक्टर साहब याद में जलसो खत्म जो एकड़ो मानो रोए पियो मुझे छो थो रोए जे सही मां शियो हा मां सुन्नी ना आया मां देवबंदी ना आया मां ता जमात जो ना आया मुझे रोए जो दो जे डॉक्टर जी शहादत का पक्क पया तो हुसैनी काफिलो जमियत वारन जो है मुझे किया भला जे इमाम हुसैन शहीद थियो तभी सिर सजदे में डॉक्टर खालिद शहीद थियो तभी सिर सजदे में जोर से बुलंद आवाज से शिरकत रोप नहीं दे जो बंदी मुकाबलो करना मुद्दत रोप नहीं दे जो बंदी मुकाबलो करना कपन वजो इनकार करने जो बंदी मुकाबलो करना मदरसन के खिलाफ एक्शन करना दे जमीयत चाचा तुझे रास्ते रोकिंदा खबरदार कुरान चा दुश्मन हो तना खत्म थी दो कुरान क़यामत ताईं हलंदो रहेगा भाई करे जो भाई इस्लाम नारे तकबीर ए नवाज शरीफ जॾहिं बि गंजो ईंदो आहे इनके पेट में सूर हूंदो मुंहिंजो छो बंदि अॻे दफ़े बि आयो न मदरसा बन के वया 8 अक्टूबर ते मौलाना फजल रहमान कराची सोराब गोठ में जलसो कयो जुमे जो ॾींहुं साईं अब्दुल समद तखड़ा अल्लाह साईं जेको कुरान खे बंदि थो करे तूं बंदि करेस ॾींहं ई ॿ गुज़रिया घणा 8 ते जलसो कयो से 12 अक्टूबर ते नवाज शरीफ लाकब मूंखे मच्छर जल्द कुरान रब जो कुरान कहंजो सबे ॻाल्हायो कुरान कहंजो कुरान कहंजो अल्लाह जो रब तो चे इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र बैतुल्लाह कलामुल्लाह औलिया अल्लाह रसूलुल्लाह ये रब तो चे निस्बतु मादे मुहाफ़िज़ माया हिफाजत मां पाण कंदो मां है अंदाज़ो त कर रब जे ज़ात जो कसा मुसलमान कुरान के जीअ में चाहियो ॾियो रब जी सुञाण कुरान ॾिनी अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सभई तारीफ़ुन अल्लाह जे ला जहानन जो पालींदड़ पंहिंजन के पाले परावन के पाले सजनन के पाले दुश्मनन के पाले मुसलमान के पाले पर काफिरन के भी अल्लाह पे रोज़ी खाराए सब कुछ जो सुञातो रब न था सुञाणो मोबाइल सुञातई टीवी सुञातई इंटरनेट सुञातई हाणे पे मुझे हिकिड़ो कामरेड चए मुला साइंस जो कमाल ॾिस मुझे ॿुधा कि रिमोट ते टीवी ऑटोमेटिक मुझे इंसान सॼो ऑटोमेटिक आहे हे अब्दुल हमीद वारनि जलसो कयो आहे ख़ैरात देगियूं लथियूं हिन को मज़ूर घुराया आहिनि जा असांजे वात पटण लाइ न भत जो गिरव खणी तव्हां हिते आंदो वात पाया जड़ो रोहिड़ी वारो फाटक खुलियो असांजो वात ऑटोमेटिक अख ऑटोमेटिक नक ऑटोमेटिक नक तो एड़ो ऑटोमेटिक है जो थोड़ो एक्सीलेटर से पैर दे सजे गोठ की रिपोर्ट बुधाइंदो त हलवो किथे चढ़ियो
अन्या जे पाण खे ऑटोमेटिक ॾिसणो अथई वञो बाथरूम में कोई बटण कोन्हे रुगो वेहण जी देर आहे तोखे ऑटोमेटिक टीवी समझ में आई तोखे रब समझ में नथो अचे फतबारकल्लाह अहसनुल खालिकीन सुञाण उन रब खे जे आसमान खे बिना थंभनि के बीहारियो आहे ॾाढा छो न था चओ सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां और आवाज़ से सुञाण रब खे कुरान जो पहिरियों सबक कुल हु अल्लाहु अहद सोहणा चवेन मुंहिंजो अल्लाह अकेलो अल्लाह सभई ॻाल्हायो अल्लाह 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 अकेलो आहे त अकेलो पर अल्लाह समद परवाह कंहिंजी कान्हे आहे बि अकेलो परवाह कंहिंजी बेटा जो तू साईं तू सुबह तोखे चारो ना आहे चवण जो वसंदड़ शहर वैरान करे वसाई वाह कंहिंखे दाम न ॾी दमड़ी कंहिंखे माया बख्शी मण कंहिंखे ॾेकन बख्शी बकरीअ जी कंहिंखे धणी पियो बख्शी धण कंहिंखे पाली सुख पाल किन में कंहिंखां पी हाई पाहण पर तोलाऊं ताहण ॾकन लिंग लतीफ़ सुञाणो रब खे हाणे पियो नवाब शाह में कहिड़ो कामिरेट चए मुला अलाह आहे मुंहिंजो भई दुनिया पिणे पियो हलाए जा जड़ो मुंह तेड़ो मोचड़ो जड़ा सवाल तेड़ा जवाब जड़ा रूह तेड़ा खतवा अच्छा या सवाल कंदा करी यो पूछो थी वदू में फर्द घना करी यो पूछो थी तर लाहण जो तरीको मागले जट का पूछो तड़ की लाहिनो के बात बंद करे नक बंद करे छा खने टुबी हण बात बंद करे नक बंद करे क़यामत तई ने जो तड़ कोन लहंदो बिन मानो रब जो ॾाढो प्यार अथव कुरान में रब थो चए हिकु तौबा करण वारे सां हाँ थी वई आहे न तौबा कर मोटी आहे अख मां ॻोड़ा ॻाढ़ रब अगला माफ़ करे इन अल्लाह युहिब्बु तवाबीन तौबा वारो रब खे वणे थो ॿियो व युहिब्बुल मुततहिरीन पाकाई करण वारो पाकाई नबी साहब या रसूल अल्लाह बेरोज़गार है वजीफो रसो हुजूर फरमा अलजिम अल तहारा पाकाई सां प्यार कर पाकाई सां नापाक सी जमीन ते न हलो तहां भी सियारे में घट वेंजन आयो जरूरत भी हुंदी तब न सी आदा डो पानी आ जे पानी थदो आ नापाक सी जमीन ते न हलो पर भगा बीठा से अब्दुल हमीद मां रात घर सुतो पियो में 2 बजे जो टाइम हो मुखे भितर पिया लगे भितर पत्थर लगंदई मथो फाटंदी चाहे घर में नापाकी उते रहमत वसनी पाकाई बारे सा रब जो प्यार के रब आहे मुझे रब आहे जे निशानी बुधा मुझे तो में साह आहे जे आहे मुझे निशानी बुधा जे मुझा हाथ कम करना बना साह आहे पैर कम करना बना साह आहे अख कम करे थी बना साह मुझो चरिया सिजो भरे पियो वरी लहे पियो चंडो भरे पियो वरी लहे पियो कायनात हले पई सियारो अचे पियो वञे पियो उन्हारो अचे पियो वञे पियो कणक थे पई कम त थियनि पिया सारियूं थियनि पियो फसल थियनि पिया हवा थे पई ये निशानियूं ॿुधाइनि पियो का ताक़त वारी ज़ात आहे जेका दुनिया खे हलाए पई उन ताक़त जो नालो अल्लाह आहे सब त चओ सुभान अल्लाह हाय सारी कायनात के हलाने वाली ज़ात अकेले अल्लाह जी आ ताकतवर ज़ात रब जी आ इन्नल कुव्वत लिल्लाह जमीआ मुसलमानों आलम रात दिया या मेहनत कन अचो 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 बेदार थियो डॉक्टर खालिद रहमतुल्लाह अलैह रत में टकरा थियो रब दे पहुतो पर ज़ालिमन सा है खुदा जो कसम मुकाबलो कंदो अज डॉक्टर जा हकीकी कारकुन वादो कयो तो असां भी जान कुर्बान करे जन्नत में डॉक्टर सां मुलाकात वने कंदासीं भाई जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर ज़ालिमन जो साथ था दियो तॾहिं त ज़ुल्म तो वधे अब सच्ची ॿुधायो सारियूं घणे मन खपायो रखां कुरान मथे ते 600 650 8 महीना इंतजार कयो रोंपा कयो बच्चन छूटा लापारा कयो लोड़ियो गर्मिन में पचारी गरीब जो सारू लतो 600 रुपया में बुढ़ी मर्रो गंजा या हुकूमत जी अजे लांती
हाँ कमंदो लठो काठू 400 रुपया मानू कमंदो 130 रुपया मानू ज़ालिमन जो साथ ॾींदो ज़ुल्म वधंदो नबी से मदीने पाक में बैठा मान हथ पे ॾिनो मुसाफ़ो पे कयो हिकिड़े नौजवान हथ नो उनजे हथनि में लिफो हुजूर फरमायो तुंहिंजे हथनि में लिफुनि जो केरु आहे से मुंहिंजो नालो सईद आहे केरु आहे मां अंसारी आहियां तुंहिंजे हथनि में लिफुनि जो छाजे करे से मज़ूर आहियां जबल में मज़ूरी कंदो आहियां बच्चनि जो गुज़र कंदो आहियां पेट पालींदो आहियां हे प्यारे वाह वारा हुजूर उनजे हथ खे छिके मिठे मोहम्मद चुमी रब जो कसम यूरोप जे एशिया अज ताईं कंहिं लीडर मज़ूर जा हथ न आहिनि चुमिया जो चुमियो असांजे आका मिठे मोहम्मद चुमिया पहिरीं महत मज़दूरनि जो आलमी ॾींहुं मल्हाइण वारो मज़दूरनि जे हक़नि जो इल्हा जे कयो आहे त मिठे मोहम्मद कयो आहे अगले साल हैदराबाद के प्रेस क्लब में पहली मई थे प्रोग्राम थियो पली जो हो कादर मक्सी जलाल बामुचा न्याज कालानी रियाज चांडियो जमियत के तरफा मुखे दावत थई मां उते या हदीस बयान कई कादर मक्सी स्टेज ता लही आयो मां के भक्कर पाथे जे मौलवी अज ते असा या हदीस न बुधी आ मुचो तमा यूरोप के पढ़ो यूरोप के लीडरन के पढ़ो यूरोप के लूटन की जिंदगी पढ़ी मोहम्मद के सीरत के पढ़ो सुन्नत के पढ़ो मजलूमन जा हक मजबूरन जा हक मजूरन जा हक यतीमन जा हक अब्बे जा हक अम्मा जा हक ज़ाल जा हक पाड़े जा हक मस्जिद जा हक कुरान जा हक कायनात के बुधाया था मिठे मोहम्मद बुधाया है ज़ालिमन जा साथारी न बन जाओ इस्लाम जुल्म बर्दाश्त न कर गसान जो बादशाह नो मुसलमान जो काबे जो तवाफ पियो करे हिकिड़े गरीब जी चादर ते लता अची वियो गरीब आयो हज़रत उमर सोना उमर तव्हांजी हुकूमत में असां दा जुल्म ख़ैर त आहे फलाने मुल्क जो बादशाह नो मुसलमान जो काबे जो तवाफ पियो करे रस लगी पई चादर ते लता अचे मूंखे चंबो है हज़रत उमर घुराज हेॾे हेॾे छो न गरीब खे चंबो है से मुंहिंजे चादर ते लते जेको काबो तुंहिंजो आहे रश में तुंहिंजी बि लत कनि हज़रत उमर गरीब खे जो हाणे चंबो गरीब जो चंबो जहिड़ी गदह जी लत गरीबन के ताकत है ना शुगर न ब्लड प्रेशर खाटियूं खणनि लाबारा कनि थ्रेसर वॾा माण्हू त निंड जूं गोरियूं हाणे मूंसां हिकिड़ो सैयद सगोरो मिलियो MP आहे चूंडियल मूंखे निंड नथी अचे छा कंदो आहे जे लप गोरियुनि जी खाईंदो आहे कलाक सुम्हंदो ऐं प्यारे वाह वारनि खे रोड ते हंधि विझी ॾे गोघरे जा ठका वजड़ो जनरेटर पियो हो निंड जूं गोरियूं खाइनि ताक़त जूं गोरियूं खाइनि हाणे असां वटि हिकिड़ो 60,000 में ॾंद विझाया आयो आहे पर डॉक्टर हुनखे छा चयो गरम चांहि न पीजा थधो पाणी न पीजा निछ अचे त वातो न पटिजा निछ में वातो कीअं बंदि थींदो साल ई नथो पाण पियो ॿुधाए मां कमरे में वेठुमि दरी खुलियल निछ जो आई त ॾंद वञी रोड ते गरीब आओ वॾनि माण्हुनि जा पंगुरा ॾिसी दिलि नंढी न कजो इनजे करे हुजूर फरमायो त ग़रीब अमीर खां 500 साल पहिरियों जन्नत ॾे रवाना छो त माल घणो हिसाब घणो शक्कर वारे बंगले जो हिसाब दे कराची वारे जो दे कोटिया में जेके खदड़ा नचायूं उन जो हिसाब दे इस्लामाबाद जेके शराब पीते उन जो हिसाब दे वड्डा माण्हू त क़यामत जे हिसाब में लटकियल गरीब खां रब पुछंदो ओ प्यारे वाह वारा महारा उत रब से मूंखे मिलिया या 300 सव जो वतो मां अटो सव जो वतो मां गिह 50 जी वतो मां नास 50 इजी लोड करां 20 खुटी ॾिया ॾे पुछंदो हल जन्नत में माल थोरो हिसाब थोरो ज़ालिमन जा साथारी न बणिजो खुदा के वास्ते जमीयत उलमा इस्लाम तो जमीयत मौलाना फजल रहमान या सब मेहनत पे क्यों तेरे मुल्क में इस्लामी निजाम अच्छे अजीम इज्तिमा मानन जो समझ नजर पे अच्छे अज वायदो कयो तो जे करे मदरसन के खिलाफ कुरान के खिलाफ अजमत इस्लाम के खिलाफ अमेरिका के चमड़ाते पाकिस्तान में का साजिश थी मौलाना फजल रहमान हकल कई तो सरंजा कबल बधी जमीयत चंदा करी नारायणी से अब्दुल कयूम जी क़यादत में ये पाजी चार मोहम्मद के कुरान के कुर्बान करे जाए केड़ा केड़ा मुजाहिद जो उते भी वायदो कयो उते भी तो रब जा मलाइका लौट करे अर्श ते खली वजन तो प्यारे बाह में हजारन जो इज्तिमा हो ईमान वाला कलमे वाला हथ बुलंद करे वायदो पे कर रब सही गुनाहगार आयो बेगैरत आयो ये पाजी चार मोहम्मद के कुरान के कुर्बान करे जाए
अल्लाह ताला अमल जी तौफीक दे। आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। वेरो सभई दोस्त वेरो मोहतरम फ़कीर हाकिम अली साहब खे ॾाढी मजबूरी आहे, उनखे 2-3 मिंट तरसाई था। अॼु जे प्रोग्राम जा महिमान ख़ासि असांजी बुज़ुर्ग शख़्सियत आहे उस्ताद उल उलमा हज़रत मौलाना साईं अब्दुल हमीद मार साहब, जन खे गुज़ारिश आहे त हू माइक ते अचनि, दुआए कलमात फरमाइनि ऐं उन खां बाद में काफ़ी उलमा किराम अल्हम्दुलिल्लाह